घोसपुर लगभग 8 ॾींहं अॻु जमाल थाणे जद मां अगवा थियल बुगटी बिरादरी जे 2 ॼण असदुल्ला बुगटी, मंजूर बुगटी ऐं गुज़िरियल राति और थाणे आवाज़ ते हिरकिजी अगवा थी वियल इरफान अली ऐं हरदीन बुगटी समेत चइनी मुगिन जी बाज़ाबी लाइ वारसनि ऐं बुगटी बिरादरी तरफ़ां अॼु चौथे ॾींहुं बि घोसपुर भरिसां मेन इंडस हाईवे ते धरणो हणी टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो। बुगटी बिरादरी जी अॻुवाणी कंदड़ कमांडर बुगटी, नौरोज़ बुगटी ऐं सदरुद्दीन बुगटी ॿिया करे रहिया आहिनि। रोड ब्लॉक थियण सबबि पंजाब खां सिंध ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे ऐं सवें गाॾियुनि जूं टिगियूं क़तारूं बीहजी वियूं आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असांजा नौजवान जेसि ताईं कश्मीर ज़िले जी पुलिस बाज़ाब न कराईंदी उन वक़्त ताईं असां हितां वापसि न वेंदासीं ऐं असांजो लॻल इंडस हाईवे ते धरणो जारी रहंदो। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त कश्मीर ज़िले में डाकू राज क़ाइमु आहे ऐं हिते जी पुलिस रिट कमज़ोर बणियल आहे। असांजो मामिलो पुरअमन तरीक़े सां इंतिज़ामिया हल कराए न त इलाइक़े में खाना जंगी शुरू थी वेंदी, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं मक़ामी पुलिस हूंदी। ॿिए पासे बुगटी बिरादरी जे चइनी मुगिन जी बाज़ाबी लाइ कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री जो नापरकोट जे कचे वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहं खां वठी ऑपरेशन हलंदड़ आहे। हिन वक़्त ताईं पुलिस कार्रवाई दौरान का बि कामयाबी हासिल न करे सघी आहे, जॾहिं इलाइक़े में सख़्तु छिकताण वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ घोसपुर।